राहुल जे कातिलन के 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 दौड़ में जंडोड़ा बिरादरी के माण्हुनि तरफ़ां सकरे में बेइज्जती सां क़त्ल कयल मासूम शागिर्द राहुल जंडोड़ो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब दौड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि सीताराम, राजा कुमार, मोलचंद ऐं जिस्कम बशीर ख़ान सिटी दौड़ जे सदर राशिद विरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 हफ़्ता गुज़रण बावजूद बि मासूम राहिल जा कातिल सकरन पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे, न ई कातिल बाबति का मालूमात हासिल करे सघी आहे। आख़िर मासूम जा कातिल केर आहिनि जिन बेदर्दी सां मासूम खे क़त्ल करे छॾियो आहे। हिननि चयो त सकरन पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। हिननि वधीक चयो त सकरन पुलिस हार पार आहिनि ऐं वॾेरनि सां यारियूं मल्हाइण में पूरी आहे। बाक़ी सकरन में ग़रीब पोरियत माण्हुनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। मासूमनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे। हिननि चयो त कातिलनि खे में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वज़ीर कोशिश डिजिटल सां पंहिंजा वीचार हिन रीति वञाए। असांजो जेको मुतालबो आहे पूरी सिंध अंदरि असांजो दोस्त ऐं सकरन शहर जो रहवासी राहुल कुमार जंडाड़े जे पुरसवार नमूने गुम थियण खां पोइ वरी हुनजो लाश मिले थो सराड़ी शहर मां। ऐं सिंध अंदरि जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो असांजे जेके सिंधी दोस्त आहिनि जेके धरती जा वारिस आहिनि उन्हनि सां ई तक़रीबन ईअं थींदो रहंदो आहे। तो असीं अॼु हिन दौड़ प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं। साथी असांजो जेको दोस्त आहे सकरन शहर जो रहवासी आहे राहुल कुमार जंडाड़े जे इंसाफ़ जे लाइ असां हिते पुरअमन तौर ते एहतियात करे रहिया आहियूं। असीं SSP शहीद बेनज़ीराबाद, SHO सकरन ऐं इन्हनि ॻिझनि इदारनि खे चऊं था त राहुल कुमार जा कातिल फ़िरफ़ोर गिरफ़्तार कया वञनि। अगरि जे राहुल कुमार जा कातिल गिरफ़्तार कोन था थियनि त असीं पंहिंजे हिननि दोस्तनि सां पंहिंजे सिंधी भाइरनि सां गॾु हूंदासीं। सकरन शहर खां जेको राहुल कुमार जेको असांजो मासूम ॿारु जेको मारिजी वियो आहे उन जे इंसाफ़ जे लाइ असां दौड़ शहर खां बि अॼु उन सकरन शहर खे चऊं था जेको DSP SP खे अदी फारियाल टालपुर खे ऐं सिंध जेको वज़ीर आज़म मुराद अली शाह खे अपील था कयूं त जेके बि थी सघे तो असांजे राहुल जे जेको कातिल आहिनि उन्हनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे। महिरबानी करे गिरफ़्तार न तो असां जेके बि जटावड़ा बिरादरी आहियूं असां चुप कोन, असां बि सिंधी जा वारस आहियूं, सिंधिया में रहण वारा सिंधी आहियूं। जीअं त कुझु ॾींहं पहिरियां सकरन में राहुल कुमार वारो वाक़ियो थियो, असां फौरी तौर ते उन्हनि खे चवण था चाहियूं DSP हुजे IG हुजे SHO खे चवण था चाहियूं त कातिल खे गिरफ़्तार कयो वञे फौरी तौर ते। कैमरामैन टीम सां गॾु उमंग अली पहाड़, कोशिश डिजिटल न्यूज़ दौड़।